अस्सलाम वालेकुम नाज़रीन, संदर्जक की ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां मदजी मां ख़बर शेयर कंदा हलूं। मदजी जे ॻोठ इज़त जी वांड जे रहवासिन मक़बूल जूणे जो, रसूल बख्श, अरबाब अली, मुनीर अली ऐं मोहम्मद उर्स जूणे जो जी अॻवानी में गाइजा थाणे जे SHO महबूब ब्रोई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। गाइजा पुलिस असांजे खून में मुलविस जवाबदार ज़ुल्फ़िकार जूणे जो ऐं जब्बार जूणे जो खे गिरफ़्तार कयो आहे, जिन खे महिमान बणाए थाणे ॿाहिरियां विहारियो वियो आहे। एहतजाज कंदड़ ॻोठाणा वधीक चयो त पुलिस वॾेरनि जी वांगाड़ा वही रही आहे, जेके गिरफ़्तार थियल ज़ुल्फ़िकार जूणे जो जे वारसनि सां डील करे आज़ादु करण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। उन्हनि वधीक चयो त ज़ुल्फ़िकार जूणे जो असांजे 3 माण्हुनि खे मारियो आहे, हिक खे ज़ख़्मी कयो आहे। ज़ख़्मी हिन महिल ताईं ट्रामा अस्पताल कराची में दाख़िल आहे। SHO महबूब ब्रोई पासर वॾेरनि सां मिली करे घुरबल जवाबदार जे आज़ादी लाइ डील करे रहिया आहिनि। ज़ुल्फ़िकार जूणे जो मुसलसल असांखे धमकी ॾींदो रहियो आहे त मूंखे मंथली ॾियो, ॿी सूरत में अवां जा माण्हू माराईंदसि। पुलिस अॼु ॿिन्ही खे गिरफ़्तार पिणु कयो आहे। उन्हनि वधीक चयो त DIG लाड़काणो SSP शिकारपुर नोटिस वठी घुरबल जवाबदार खे आज़ादु करण खां बचायो वञे ऐं जेल मोकिलियो वञे, जीअं असां ग़रीब मिसकिन सुख जो साहु खणी सघूं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।